अदा ही कहानी आहे एक ॾुतड़ियल शहज़ादे जी। हिकिड़ो हो बादशाह तो पाण खुदा है, पर ही भी एक ज़माने जो बादशाह हो। हिन खे ॿ ज़ालूं हुयूं, हिक मां हिकु पुट सां ऐं ॿिए मां खेसि हिकु धीउ हुई। संदसि ॿई ॿार अञा नंढा ई हुआ त बादशाह वफ़ात करे वियो। उन बैदि वज़ीरनि ऐं अमीरनि पाण में सलाह कई त तख़्त ते अहिड़े माण्हू जे हवाले कयो वञे जेको ठुप अणपढ़ियल हुजे ऐं खेसि औलाद बि न हुजे, ऐं इहो एसिताईं जेसिताईं बादशाह सलामत जो पुटु आकिल थिए। इहा सलाह करे हिकु धनार खे हुकूमत जो मालिक बनाए, उनखे सिंगारे सवारे बादशाही पोशाक पाराए ऐं ताज पोशी कराए खणी खेसि तख़्त ते विहारियऊं। हुकूमत जो कारोबार वज़ीरनि ऐं अमीरनि पंहिंजे हथ में रखियो ऐं हिन खे रुगो नाले मात्र बादशाह खणी कयूं। जॾहिं ही धनार तख़्त ते वेठो तॾहिं कुझु वक़्तु हुकूमत जे कारोबार हलाइण बैदि हिकु ॾींहुं हू बादशाही महलात में वियो ऐं उते बादशाह जी नंढी राणी जंहिंखे हिकु धीउ हुई उनखे ॾिसंदे ई उन ते आशिक़ी थी पियो ऐं थोरे घणे ॾींहं उन सां शादी करे वेही रहियो। पर पुट जी माउ नए बादशाह खे बुरी नज़र सां ॾिसंदी हुई ऐं हू बि हिन खां हर वक़्तु हिन खे पिया ॾंभींदा हुआ ऐं तरह तरह जूं तकलीफ़ूं ऐं अज़ाब ॾींदा हुआ। आख़िर जॾहिं हिन महलात में हिन जो रहण बिना ज़हर थी पियो, तॾहिं हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजे नंढड़े पुट खे साण करे राति जे पहर में महलात मां चोरी निकिरी उथी हली वई ऐं पंधु कंदे कंदे पुट समेत नेठि हिकिड़े ग़रीब काठेर जे घर वञी पहुती। उन घर में हिकिड़ी पोड़ी माउ उन जा 3 जवान पुट रहंदा हुआ, जिन राणी खे त सुञातो कोन, पर हिन खे ॾाढी इज़त ॾिनऊं ऐं खेसि चयऊं त तूं ऐं तुंहिंजो पुटु बे टेंशन थी असां वटि रहो। तुंहिंजो पुटु असांजो भाउ आहे ऐं तूं असांजी माउ आहे। अॻु में तव्हांखे खाराइबो ऐं पोइ असीं खेदासीं। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादो बि अची जवान थियो ऐं दिलि में ख़्यालु कयईं त हरू भरू हिन ग़रीब भाइरनि जो पियो आऊं खावां। आऊं हींअर कमाइण जहिड़ो आहियां, सो आऊं बि जेकर वञी कमायां त बहितर आहे। आख़िर हिकिड़े ॾींहुं माउ खे चयईं त अमां सुभाणे आऊं बि काठियूं वढण लाइ वेंदुसि, सो मुंहिंजे लाइ हिकु रसी ऐं कुहाड़ी तयारु करे रखजांइ। ख़ैर जो सुबुह थियो, उथी ॾिसनि त हिन जा वेगा भार जेके हुआसीं हिन खां अॻु में हलिया विया। हीअ बि ख़ुदा जी तवकल करे कुहाड़ी ऐं रसी खणी उन्हनि जे पुठियां रवानो थियो। झंग में हलंदो हलंदो अची ॾिसे त हिकिड़ी जॻह ते 3 कोठियूं आहिनि जिन खे ताला लॻा पिया आहिनि। हिन हिमत करे हिकिड़ी कोठी जो तालो भॻो ऐं कोठी जे अंदरि घिड़ी वियो। उते छा वञी ॾिसे त कोठी जी छित में हिकिड़ो दौल टंगियो पियो आहे। हिन छा कयो जो खणंदे ई नौको बसि दौल वॼाइणु शुरू थी वियो त एतिरे में हिकिड़ो देव हिन जे साम्हूं अची बीठो। उनखे ॾिसी शहज़ादो डिॼी वियो, पर दिलि झले पाण संभाले उते बीही रहियो। देव शहज़ादे खे चयो त छोकिरा, इन दौल में मुंहिंजो साहु पियल आहे, तूं हरू भरू मूंखे छो थो सताईं। तंहिं ते शहज़ादे चयसि त अड़े देव, तूं केरु आहीं, छा कंदो आहीं, हिते कीअं आयो आहीं। देव चयसि त आऊं हिकिड़े बादशाह ज़ादी जो ग़ुलाम आहियां ऐं तो मूंखे सॼो आऊं अची हाज़िर थियो आहियां। उते शहज़ादे बि सम्झो त हींअर देह जो साहु मुंहिंजे हथ में आहे, सो हिन खे जीअं चवंदुसि तीअं कंदो। सो देव खे चयाईं त जेकॾहिं जीअण चाहे थो त इहा शहज़ादी हिकदमि हिते हाज़िर कर। देव हिन जे चवण मुताबिक़ इहा शहज़ादी हिकु पल में खणी आयो। शहज़ादो पोइ दोयल ॻीची में विझी शहज़ादी खे ॿांह खां झले सिधो घर वठी आयो ऐं अचण सां अची निकाह कई। राति थी त ॿई ॼणा वञी सुता ऐं शहज़ादे खे निंड अची वई। देव शहज़ादे खे निंड में गाफ़िल ॾिसी दौल समेत शहज़ादी खे बि साण खणी उथी भॻो। सुबुह जो शहज़ादो उथी ॾिसे त कारी वारा कख लॻा पिया आहिनि। सॼो ॾींहुं उन ग़म में गुज़ारियईं। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे इहा रसी ऐं कुहाड़ी खणी झंग मोह करे उथी हलियो। हलंदो हलंदो उन्हनि साॻियुनि कोठियुनि वटि आयो। हिन ख़्यालु कयो त हाणे ॿी कोठी खोले ॾिसां त उन में छा आहे।
सो हिम्मत करे जे उनखे कुल्फ़ खे अची लॻो ऐं नेठि हणी हणी उनखे भॻाई। उन में छा ॾिसे त छित में हिकिड़ो रुमाल टंगियो पियो आहे। टप ॾेई उन इहो रुमाल लाहे हथ में कयो। ईअं कंदे रुमाल खे जो हथ मां थोरो छंडको अची वियो, सो उन मां हीरा जवाहर अची किरिया। शहज़ादे सही कयो त हिन रुमाल में इहा करामत आहे। सो ख़ुशि थी इहो रुमाल खणी वरी घर आयो। उते रुमाल खे खणी जो छंडियईं त उन मां हीरा जवाहर अची किरिया। से सभु पंहिंजी माउ ऐं उन वेगन भाइरनि खे ॾेई उनखे चयईं त आउं वञा थो पंहिंजी ज़ाल ॻोल्हणु ऐं तव्हांखे ख़र्च पखे वास्ते ही घणो ई ख़ज़ानो ॾियो थो वञा। शहज़ादो माउ ऐं भाइनि खां मोकिलाए हलंदो, ॾस पस पुछंदो, नेठि अची अची उन शहर में पहुतो जिथे संदसि इहा ज़ाल हुई शहज़ादी, जेका देव खणी वियो हो। शहर में पहुचण सां रुमाल हिन जे हथ में हो। सो उनखे छंडींदो, माण्हुनि खे हीरा जवाहर ॾींदो, आख़िर वञी पंहिंजी ज़ाल ताईं पहुतो। ज़ाल सां मिलियो ऐं उनखे चयईं त तूं लिकी लिकी राति जो मूंसां भॼी आई। हिन चयसि त तूं हिकु सुञो माण्हू आहीं, तो वटि रही छा करियां। जंहिं ते शहज़ादे रुमाल खे खणी छंडियो त उन मां हीरा जवाहर अची किरिया। ज़ाल खे चयईं त ॾिस, मूं जहिड़ो को शौकार हूंदो। संदसि ज़ाल रुमाल जी करामत ॾिसी हैरियत में पइजी वई ऐं खेसि चवणु लॻी त बेशक तूं शौकार आहीं, तूं भली मूं वटि रह ऐं आउं तुंहिंजी आहियां। 2-4 ॾींहं शहज़ादी सां गॾु रहण हिन जी ख़ुशामद करे अंगल कयाईं त इहो शहज़ादा रुमाल मूंखे ॾे। शहज़ादे खे बि हिन जे मकर जी ख़बर कोन हुई, तंहिं खणी रुमाल हिन खे ॾिनो। रुमाल हथ करे नौकरनि खे हुकुम कयाईं त हिन खे हींअर जो हींअर हितां तड़े कढो। तिन शहज़ादे खे धिके महल खां खणी ॿाहिरि कढियो। शहज़ादे खे ॾाढो ॾुख थियो ऐं ग़मगीन थी उथी हलियो ऐं वरी बि पोएं पहिरें हलंदो हलंदो अची पंहिंजे घर पहुतो। उते हफ़्तो खनि थक बक भञी आराम करे सुबुह जो या साॻी नोड़ी ऐं कुहाड़ी खणी झंगना काठियुनि जे लाइ निकिरी वियो। वरी बि अची उन्हनि कोठियुनि वटि पहुतो। उते तरसी ख़्यालु कयाईं त बाक़ी वञी हिकिड़ी कोठी बती आहे। हाणे उनखे बि हिकु दफ़ो नसीब आज़माए भञी ॾिसां त उन में छा आहे। सो हिम्मत करे उन टीं कोठी जे कुल्फ़ खे लॻी वियो। जीअं तीअं करे उनखे बि भॻाई। कुल्फ़ भञी अंदरि घिड़ी वियो। अंदरि छा ॾिसे त उन में हिकिड़ी टोपी पई आहे ऐं टोपी में इहा करामत हुई जो जेको माण्हू उनखे पाईंदो हो तंहिंखे ॿियो माण्हू ॾिसी कोन सघंदो हो। शहज़ादे इहा टोपी हथ करे खणी मथे में पाती ऐं उतां रवानो थियो ज़ाल ॾांहुं। त कीअं बि करे उनखे हथ करियां, नेठि वञी उन वटि पहुतो। ज़ाल बि वॾी का मिकर वारी हुई। उन वरी बि मिकर करे कंहिं तरह इहा टोपी बि हिन खां खसे वरिती ऐं वरी बि हिनखे उतां लोधे कढियईं। उते शहज़ादो बिल्कुलु हारिजी वियो ऐं सभु हीला वसीला विञाए वेठो ऐं मायूस थी वरी बि झंग मोह करे उथी हलियो। घणे रोलड़े सबबि हिन वीचारे खे तमामु बुख जी परेशान कयो ऐं हेॾां होॾां निहारणु लॻो त का न का शइ खाधे जी हथ अचे। एतिरे में पासे में ॾिठे त हिकिड़ो मेवेदार वणु बीठो आहे जंहिंमें केतिरा ई मेवा पका बीठा आहिनि। हिन हिकदमि उहे मेवा छिनी खणी वात में विधा ऐं खाई अञा बस ई न कई त संदसि शिकल जेका हुई सा इंसान मां फिरी ॿकरी जी थी वई। उते हिनखे बि ॾाढो ख़ौफ़ अची लॻो त मतां को झंगली जानवर पकिड़े न वठे। सो सॼो ॾींहुं उते लिकंदो छुपंदो थींदे थींदे उथी छा ॾिसे त हिकु ॿियो मेवेदार वणु बीठो आहे। उन जे हेठां हिकु दाणो किरियो पियो हो। सो बि ही खाई वियो ऐं उन जी खाइण सां ख़ुदा जी कुदरत अहिड़े जहिड़ो ही वरी साॻियो इंसान थी पियो ऐं उते हिन ख़ुदा जा काफ़ी शुक्राना अदा कया। शहज़ादे छा कयो जो इहे मेवे जा ॿई क़िस्म खणी खईं ऐं काफ़ी मेवा पटे पुठा रख ॿधी गेड़ू कपिड़ा फ़क़ीराना वेस करे पाण खे जोगी बनाए उथी पंहिंजे ज़ाल वारे शहर ॾांहुं हलियो। उते जॾहिं पहुतो तॾहिं ख़बर पयसि त संदसि ज़ाल बीमार थी पई आहे ऐं वटसि कई हकीम ऐं तबीब आया आहिनि, मगर फ़क़ियुनि मां को बि फ़र्क़ु कोन थो थिए। शहज़ादो इहा ॻाल्हि ॿुधी पाण खे हकीम सॾाइण लॻो ऐं शहर जे माण्हुनि वञी बादशाह जे अॻियां हिन जी तारीफ़ कई त परे खां हिकिड़ो कारीगर हकीम आयल आहे, हिन खां बि शहज़ादी जी दवा कराए ॾिसो।
बादशाह हिन हकीम खे घुरायो, जंहिं चयसि त आउं शहज़ादी जी दवा कंदुसि, मगर असांखे हिकिड़ो अलॻि कमिरो ॾिनो वञे। बादशाह इहो क़बूल करे हिन खे इलाज वास्ते हिकु जुदा जाइ ॾिनी। शहज़ादो पंहिंजी ज़ाल खे जुदा जुदा क़िस्मनि जा मेवा पे खाराया। आख़िर हिकिड़े ॾींहुं उन वण जो मेवो खाराई, जंहिंखे खाई पाण ॿकरो थी पियो हो। हिन खे अहिड़ी रीति ॿकरी बनाए अची मोचड़नि जो वारो वार कयईं। मारे मारे जॾहिं सफ़ा सुॼाए छॾियईं, तॾहिं वरी माण्हू वारी शिकल बनाइण वारो मेवो खाराए हिन खे माण्हू कईं। अहिड़ी तरह कई दफ़ा हिन खे ॿकरी बनाए मारूं अहिड़ियूं कढईं जो हिन जो बिने वञी तौबा कई ऐं शहज़ादे खे चईं त मूंखे हाणे ॿकरी न कजांइ, आउं हाणे सॼी उमिरि तुंहिंजी थी रहंदसि। शहज़ादी पोइ पंहिंजे वालिद खे चयो त इहो जेको हकीम आहे इहो मुंहिंजो मुड़ुसु आउं कंदुसि। बादशाह इहा ॻाल्हि क़बूल कई। हक़ीक़त में हिननि जी शादी निकाह खां अॻु ई थियल हुई, बाक़ी रुगो शहज़ादी ऐं माउ पीउ जी मोकल जी ज़रूरत हुई। सो बादशाह बि राज़ी थी शहज़ादी जी शादी उन हकीम सां करे ॾिनी। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादो ज़ाल समेत पंहिंजी माउ वटि आयो ऐं पंहिंजी माउ ऐं ज़ाल ऐं उन्हनि वेगनि भाइरनि संदसि पोड़ी माउ समेत पंहिंजी बादशाही में आयो, जिते पंहिंजी हिम्मत सां वरी बि उन धनार ऐं हिन जी राणी खे झले ॿकरो ऐं ॿकरी बनाए धन सां पहिराए छॾी ऐं पंहिंजे पीउ जो तख़्त हासिल करे पंहिंजी समूरे अयाल समेत ॾाढे ख़ुशी सां वेही पंहिंजी हुकूमत हलाइण लॻो। दोस्तो, हीअ कहाणी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। मिलूं था कंहिं ॿी कहाणी में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह निगहबान।